वगड़ में मकानी इलेक्शन जो सरगर्मियूं तेज़ थी वयूं। इसरान ग्रुप जे सरवान रईस सरफराजुद्दीन खान इसरान, मीर हुमायूं खान मुगेरी, जहांगीर इसरान ऐं ॿिया वफ़द साण करे नओं ॻोठ भोला कल्होड़ा ऐं सतार ॾिनो मुगेरी में पहुची कानर गजाणी जी सदारत कई। इन दौरान यूसी घटड़ ते आज़ाद उम्मीदवार अब्दुल हलीम बुर्रो, जहांगीर अली अब्बासी ऐं ॿिया साणसकर हुआ। उन मौके ते रईस सरफराजुद्दीन इसरान ऐं मीर हुमायूं खान मुगेरी चयो त यूसी गठड़ ते आज़ाद पैनल जे उम्मीदवारनि जी हिमायत में मुख़्तलिफ़ ॻोठनि में विज़िट कई आहे। ॻोठाणनि असांजी भरपूर हिमायत करण जो ऐलान कयो। मुख़्तलिफ़ बिरादरियूं मुगेरी, कल्होड़ा, सोलंगी, सूमरा, चन्ना ऐं ॿियनि बिरादरियुनि जे नेक मर्दनि पिणु हिमायत करण जो यकीन ॾियारियो आहे। जॾहिं त असां आवाम जी ख़िदमत जी ॻाल्हि करियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।